क्या बात है। तहांजी दरजा दास तहांजा बचड़ा तहांजी दर्दी अरदास ता करन पलव ता पारे। वाह वाह मुझे बाबला सॼो रावलानी परिवार जा वॾड़ा परिवार जा नंढड़ा दोस्त यार मिट माइट सब मिली कर मुझे बाबला तहांजी दर ते इहो ई पलव था पाराइन इहो ई अरदास था करन। तहांजे बचड़े रबीअ जे शादीअ जो सायो आ मुंहिंजा साईं। वाह जी। तव्हीं माता पिता वरजी करे हे शादीअ जा कारज अची कजो मुंहिंजा दातार। छोजो मुझे बाबला घोट पी जो तहांजी दर ते इहो ई पलव मुझे बाबला त असां काई त ताक़त कान्हे जो असां विहांउ जा हेॾा वॾा कार्ज करे सघूं। ओ मुंहिंजी सतगुरू माता ए विहांउ जा जेके भी कार्ज आहिनि सभु तव्हांखे पाण करणा अथव। सभु विहांउ जा कार्ज पाण करिजो। हिन शादी जे मौके ते जेके मिजमान आहिनि वाह जी। जीअं खिलंदा आहिनि ख़ुशी मंदा आहिनि नचंदा आहिनि टपंदा आहिनि विहांउ खां पोइ खिलंदा ख़ुशि थींदा नचंदा टपंदा पंहिंजे घर न वापसि